तव्हांखे ख़बर आहे 112 करोड़ भारतीय 80% पंहिंजी जेकी पॉपुलेशन आहे हूअ हिकिड़े पर्टिकुलर न्यूट्रिएंट खे बराबरि नथी खाए। उन न्यूट्रिएंट जो नालो छा आहे? आयो लाल सभई चओ झूलेलाल। हलो उन जे बारे में ॻाल्हायूं था। 80% भारतीय प्रोटीन जी कमी सां सफ़र कनि पिया। उमेश न हक़ न छॾे ॿियो वीडियो प्रोटीन जे बारे में ठाहींदो आहे। हाँ छो कि तव्हांजो घर अगरि ब्रिक्स सां ईंटुनि सां पत्थरनि सां ठहियलु आहे, तव्हांजो शरीर प्रोटीन सां ठहियलु आहे। तव्हांजा वार, तव्हांजा नाखून, तव्हांजी चमड़ी, तव्हांजा मसल माना इहे वॾा मसलनि जी ॻाल्हि नथो कयां। तव्हांजो हार्ट, तव्हांजा लंग्स, तव्हांजा लिवर, तव्हांजा इंटेस्टाइन, उहो बि मसल अथव, उहो बि प्रोटीन सां ठहियलु अथव। तव्हांखे इम्यूनिटी जो प्रॉब्लम आहे त उहा एंटीबॉडीज़ बि प्रोटीन सां ठहियलु अथव। तव्हांखे हॉर्मोन्स जी इशू आहे, PCOS आहे, डायबिटीज़ आहे, थायराइड आहे, उहा हॉर्मोन बि प्रोटीन सां ठहियलु अथव। तव्हां प्रोटीन सही मात्रा में न खाईंदा त तव्हांखे एनर्जी लेवल, वारनि जी प्रॉब्लम, चमड़ी जी प्रॉब्लम, हॉर्मोन जी प्रॉब्लम, इम्यूनिटी जी प्रॉब्लम सभई थींदो न। ॿियो, तव्हांखे जेको वज़न घटाइणो आहे, तव्हां वज़न छो वधियो आहे? तव्हां ज़रूर खां वधीक खाओ था। ज़रूर खां वधीक छो था खाओ? तव्हांजे खाधे में प्रोटीन न अथव, तव्हांजो खाधो इम्बैलेंस अथव। वीचारो न मथां। प्रोटीन तव्हांखे सुधारणो हुजे त कैप्शन पढ़ियो, चांहि कोकी न्यूट्रिशन खे फॉलो कयो ऐं पंहिंजे मिटनि माइटनि सां शेयर कयो, छोकी सभिनीनि खे हिन वीडियो जी ज़रूरत अथव।